पसा पाणीअ मंझ पसा। ही दरिया खे कुॾिया थियो आहे। असां आहियूं आण ऐं चाहण वारा माण्हू। जेकॾहिं हिकु ॾींहुं बि शिकार न लॻे न त उहा असांजे लाइ बुरी ख़बर ई हूंदी आहे। दरिया वधे पियो, शिकार बि वधे पियो, शिकारी बि वधनि पिया, त पोइ रोज़गार बि वधणु घुरिजे न। हू ॾेहनि जो ॾातार ॿुधल ॿेड़ा बि तारे थो। तुंहिंजा पैसा ॾींहों ॾींहुं घटि थींदा वञनि। रही सघे बि सघा त किथे तूं पैसा लिकाए त कोन थो। ये तकलीफ़ूं मुड़ुसनि ते ईंदियूं नज़र में, तूं परेशान न थी। अलाह साईं सणाई कंदो, तुंहिंजा बचड़ा ख़ैर सां घर वापसि मोटी ईंदा। ए दरिया तूं ॿुधी थो या मोड़ो थी वियो आहे? मोड़ो थी वियो आहे या मुंहिंजे लफ़्ज़नि खां नटाई थो। ड्रामा सीरियल पाणीअ मंझि पसा जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। पाणीअ मंझ पसा।